सल्ले अला सय्यदना व शफीअना व महबूबना व महबूब रब्बिना व बारिक व सल्लिम अलैहि अजमाइन। मुंहिंजा मौलाए करीम इन नूरानी रूहानी महफ़िल में असांजी हाज़ुरी क़बूल फरमा। उहे कम करा जंहिंमें तूं ऐं तुंहिंजो हबीब राज़ी हुजे। दुआ क़बूल मदद रसूल सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही व नूरिही। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिबकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जे डबन जो जमायत दे मुआ उन डबन जो आवाज़ तो वधा कि मुस्तफ़ा से वफा तूने तो हम तेरे हैं। ये जहाँ चीज है क्या लो कलम तेरे हैं। या रसूल अल्लाह तेरे कदमों में दम निकल जाए मेरा। दम निकलने से दीदार हो जाए तेरा। या रसूल अल्लाह तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का। तू ऐने नूर है तेरा सब घराना नूर का। अली जी औलाद खे जै भायो घट पाड़ो
पलीतन जो परवरदिगार तू कट खफो आई खफत लांदुन की न लतीफ चवे सपड़ो सल्लल्लाहु अलैहि या बुलंद आवाज़ सल्लल्लाहु अलैहि या बिरादराने इस्लाम वाजिबुल एहतराम महबूब जा परवानो दस्तगीर जा दीवानो अवां सभिनि सजन के अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। जिए त मूं आजिज़ बेकार अवां जमायत सबूरीअ जे आॾो एक अल्लाह जे कलाम पाक मां आयत मुबारका पेश कई आ। दुआ कयो अल्लाह ताला मूं बेकार के इन जे मथा हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। थोरो बेस ॾेस भला ऐं तव्हां ई असां खे इन जे मथा ॿुधी करे अमल रखण जी तौफ़ीक़ अता फरमाए। लगे तो आमीन चवण भी कोन ईंदी अथव। ॾाढिया मोहब्बत सां त आमीन चओ। असां बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मिठड़े मान वारे महबूब जे बजड़े साईं हज़रत क़िबला साईं मोहम्मद अब्बास अली शाह साईं जा ऐं उन जे जमायत जा जन जूं वॾियूं महिरबानियूं जे करीम जो बच्चो समझी करे घुराए महबूब जे आशिक़नि जो दीदार करायो। दुआ कयो अल्लाह ताला तव्हां असांखे महबूब ऐं महबूब जे बचन जे दर जी ग़ुलामी नसीब ऐं क़बूल फरमाए। अल्हम्दुलिल्लाह बेहद दिल खुश थी आ जो इन दरबार ते हाज़िरी नसीब थी आ। दुआ कयो त अल्लाह ताला इन दरबार जे फैज़ के क़यामत ताईं जारी सारी फरमाए। अल्हम्दुलिल्लाह आज इन जगह ते जामिया मस्जिद शरीफ ॾिसी दिलड़ी ठरी पई आ। यो फैज़ साईं हज़रत क़िबला साईं पीर सैयद नज़र मोहम्मद शाह जीलानी यो इं समझो त बगदाद वारे साईं जो फैज़ पियो हले। यो फैज़ क़यामत ताईं हलंदो। दुनिया इन फैज़ सां पई नवाज़ भी
जेके खाली झोलियूं हिन दरबारुनि ते खणी ईंदा आहिनि, यकीनन इन अल्लाह वारनि जे नज़रुनि सां, इन्हनि जे करम सां उहे रहमत सां भरे पोइ मोटंदा आहिनि। थोरो अञा आवाज़ थोरो साफ़ करे या थोरो मिठा साईं। तो असां सुन्नी निस्बत वारा आहियूं, तो असां सुन्नी नबीअ सां बि प्यार करण वारा आहियूं, दिलबर नबीअ जे बचड़नि सां, हसनैन करीमैन सां भी प्यार करण वारा आहियूं, महबूब रसूलुल्लाह जे साहबनि सां भी प्यार करण वारा आहियूं, ऐं अल्लाह जे कामिलनि वलियनि सां भी प्यार करण वारा आहियूं, त पीरनि जे पीर सुणे दिलबर दस्तगीर सां भी प्यार करण वारा आहियूं। छो जो अॼु आहियूं ई दस्तगीर जे बचन जे दर ते, अॼु हाज़ुरी भी दस्तगीर जे बचन जे दर ते आ। यकीन समझो अला हेड़ी दरबार हुजे दस्तगीर जे बचन जी, पांजे नाने दादे जे सदके, हसन मीर हुसैन जे सदके खाली न छॾींदा, जेके दर ते आया सदन जी झोल भरे छॾींदा। हथ मथे खणे भेज दस्तगीर जो नारो। प्यारा दोस्तों, अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो। बस आयत करीमा ॿुधो, तर्जुमो कुछ प्यार जो ॻाल्हियूं अर्ज़ करे इजाज़त पिनणी आहे। क़ुरान वणंदो अथव न? पर थकिजी पिया हुजा, थकिया त कोन्हे न? जेको थकिजी पियो आहे ॾाढा सुभान अल्लाह चवे। इहे थकिजी पिया, जेको न थकियो आहे हथ मथे करे भेज दस्तगीर। मुंहिंजा मौला जेको रड़ करे दस्तगीर जो नारो ॿुधाए न, दस्तगीर जे बचन जे सदके उनखे बगदाद जी हाज़ुरी नसीब कंदा। ए पिरीअ जा परवाना हो, तो असां महबूब जे आशिकनि जे मथां मुझे दिलबर नबी जी नजर आ, पिरीअ जे बचन जी नजर आ। उन पिरीअ जे बचन जे दर ते आया आहियूं, जंहिंजे लाइ अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो, कुल ला असलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल क़ुरबा। महबूब चवेन, मां तव्हां खां को भी अजूरो नथो वठां, पर मां पिरी तो फरमाया त मुंहिंजे बचन सां प्यार कंदा कयो। ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब, ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे। बस आयत करीमा जेकी मूं पढ़ी उहा ॿुधो, उन जो तर्जुमो कुछ प्यार जो ॻाल्हियूं अर्ज़ करे इजाज़त पिनणी आहे। अल्लाह ताला जी ज़ात बा बरकात फरमायो, कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यगफिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। तो आवाज साफ तो करे यार। कुल महबूब तू फरमा, तू चो पांजी उम्मत के, ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो, अगर चाहियो था त अल्लाह राज़ी थे त तव्हां फत्तबिऊनी, मां महबूब मदीने वारे ताजदार जे दरजा ताबेदार बणजी वञो। अगर चाहियो था त रब राज़ी थे त मदीने वारे साईं जे दरजा ताबेदार बणजी वञो। चओ नबीन जे सरदार जे दरजा ताबेदार बणजी वञो, मुस्तफा जे दरजा गुलाम बणजी वञो। अजो का त मुल्ला निकता वाह विला लगी पई आहे त अल्लाह जे वलियन जे दर ते न वञो, नबीअ खे न सरियो, बस अल्लाह अल्लाह कयो। अरे अल्लाह अल्लाह करने से अल्लाह नहीं मिलता, अरे अल्लाह वाले हैं जो अल्लाह से मिला देते हैं। हाफिज़न के विहारियो, हाफिज़न के विहारियो, ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ। तवज्जो आहे, कॾहिं वेठा हिते हो ख्याल
में पंहिंजा ॻोठ पिया घुमो वेठा हिते आहियो त ख़्याल बि हितों जा कयो असांजो अक़ीदो आहे जेको हिन महफ़िल में ईंदो आहे ख़ाली झोल रहमत सां भरे पोइ उथंदो आहे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो महबूब फरमा चवेन अगर चाहियो था तो मां मुस्तफा जे चाहियो था तो रब राज़ी थे तो मूं मदीने वारे साईं जे दरजा ताबेदार बणजी वञो पोइ जॾहिं नबीअ जी ताबेदारी आई फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह पोइ रब अवां सां पाणे प्यार करण फरमाईंदो रब अवां जो उम्र जूं खताऊं भी माफ़ फरमाए छॾींदो हे मुला था चवनि त नबीअ जे दर ते छा मिलंदो आहे अच त तोखे ॿुधायो अल्लाह जो क़ुरान तो फरमाए नबीअ जी ताबेदारीअ में रुठल रब भी मिलंदो आहे ऐं खताउनि जी माफ़ी भी मिलंदी आहे अदा ॿियो छा खपे खताउनि जी माफ़ी मिले ऐं रुठल रब परजे इन खां वधीक ॿियो छा खपे सुन्नी तोखे मुबारक आहे जो रब परचाइण तोखे ईंदो आहे जो मदीने वारे साईं जे दर ते पुजंदा आहियूं रुठल रब महबूब रसूलुल्लाह जे सदके परजी तुझे लाउड टको मज़ो नथो ॾे तुझे लाउड जी तबियत ते तकी रखियो असां पंहिंजी तबियत ते तकी रखियो ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे हथ मथे करे भेज दस्तगीर जो नालो अहिड़ी सेट करे थोरो आवाज़ वधाए सेट करे सीटी छो थो हणे उन ॿियनि दॿनि जो आवाज़ वधा जंहिंमें सीटी न हणे ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो कुर्बान वञा मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे मक़ाम थोरो बेस ॾे उहो आमना जो लाल मिलियो 1,24,000 कमो पेश नबियन जो मकाम हिक पासे आ तो असांजे मुस्तफा आमना जे लाल यतीमन जे यार मिस्कीनन जे मददगार मदीने वारे साईं जो शान सभिन नबियन खां भी उत्तम आहे कुर्बान वञा मुंहिंजे महबूब रसूलुल्लाह जे मकाम तां जीअं मेराज शरीफ जो महीनो गुज़रियो इहो मुंहिंजे मुस्तफा दिलबर नबीअ जे मेराज वारो महीनो जो सब नबी तरसंदा रहा ऐं सब नबियन जी दिल जी तमन्ना ही त रब जो दीदार थे के भी नबी के रब जो दीदार न थियो जेकॾहिं रब जो दीदार थियो आ त हिकड़े आमना जे लाल के दीदार थियो प्यारा दोस्तों अल्लाह ताला पांजे मुस्तफा के आसमानन का मथे घुरायो अर्श अजीम का मथे घुराए 18 साल पांजे दीदार में विहारे रुमाल वारा ॾाढा सुभान अल्लाह चओ अल्लाह से मदीने मोकलाई दिल वारी रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब इनके आवाज दे यारा अल्लाह से मदीने तो तुझी भी पहाड़ा पटे जल्दी मदीने पहुंचे थोड़ा आवाज दे ओ मुझे प्रिय जा परवाना कुर्बान वञा मुझे दिलबर नबी जे मकाम ता प्यारा दोस्तों हजरत मूसा नबी जेड़ो प्यारो नबी कलीमुल्लाह प्यारा दोस्तों कई ॾींहं तूर सीना जबल ते अल्लाह जे नबी अल्लाह ताला जे नूर जी तजली ॾिसी करे कई ॾियारा बेहोश रहियो पर वाह मुस्तफा होदे नबी नूर जूं तजलियूं ॾिसी करे बेहोश प्यारन पर तो असा जो नबी 18 साल रब जे दीदार में वेह त रब जे आडो अख भी न पियो चवे नारे तकबीर नारे रिसालत नारे हैदरी तुझे पीर मुझे पीर बैत मते जोरदार नारो भे ये ना बैत मते जोरदार हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो जो आवाज बार जो लाउड जो मुटियल आवाज मुटियल जिन गर्मी में घुट थींदी आ ये थोरो आवाज खोले सिया ॾाढा रड़ करे भेज दस्तगीर जो नारो जो ओ
ओ मुझे प्रिय जा परवानो प्यारा दोस्तों ओ मुझे दिलबर नबी जा परवानो हेडे तवज्जो कर ही महीनो शोबान शरीफ जो महीनो आ दादा जो मुझे दिलबर नबी फरमायो रजब शहरुल्लाह शाबान शहरी व रमदान शहर उम्मती रजब अल्लाह जो महीनो आ शोबान मां महबूब जे दिलबर नबी फरमायो मां महबूब जो महीनो आ रमजान मुबारक जे ला पिरिय फरमायो रमजान मुझे उम्मत जो महीनो आने इनन महीनन जी निस्बत आ रजब अल्लाह जो महीनो शोबान मुझे दिलबर नबी जो महीनो आ इन शोबान महीने जी निस्बत आमना जे लाल साहेब हे उहो मुझे दिलबर नबी जो महीनो आ मुझो दिलबर नबी दा पुजे जी निस्बत नबिन जे सरदार सा थी वने मुझे दिलबर नबी जे मकाम ता कुर्बान वना जिया अल्लाह ताला मुझे दिलबर नबी जो मकाम जिथे मुझे महबूब जा कदम लगा ता अल्लाह ताला उन जगह जा भी कसम पियो खणे चो सुभान अल्लाह अन्या वडे आवाज रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब दे ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत इल्लुम बिहाज़ल बलद ओ महबूबा उन जमीन जो कसमात उन शहर जो कसमात जे शहर में तो आमना जो लाल थो रहे रब उन जमीन उन शहर जा भी कसम पियो खड़े जाते तो असा जे मुस्तफा जा कदम लगा रब करीम के उहा जगह भी प्यारी आ जिते दिलबर नबी जा कदम घुमन था डाडिया रड़ करे तो सुभान अल्लाह जो जिया अल्लाह ताला जी प्यारी बानड़ी बीबी हाजरा इन सफा वल मरवत मिन शाइरिल्लाह जिथे बीबी हाजरा जा कदम लगा रब तो फरमाए ये जबल मां सफा ई मरवो मां रब जे निशानन मां हिकड़ी निशानी हिन पो जे जगह ते कदम लगन पो रब उनन जगहन जी प्यारा दोस्तों इज्जत वधाए पो उन जगहन जो शान वधे पो तो असा त नबिन जे सरदार जे मथा कलमो पढ़ियो आ जिंदगी मुस्तफा जे इश्क में गुजारी आ असा जो अकीदो आ जे जी निस्बत आमना जे लाल साहिबन जहान में उन जो बेड़ो पार आहे जे जो इयो अकीदो आ उहो सुभान अल्लाह तवे बे जी जरूरत भी काने का मुझा मौला जो को सीने जो जोर लगाए सुभान अल्लाह जो जवाब दे उनके मुझे दिलबर नबी जी मोहब्बत नसीब फरमा तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा दादा जो सुभान अल्लाह ओ 15 शोबान वारी रात वडी अजमत वारी रात जंजे ला अल्लाह ताला फरमायो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। ओ अल्लाह ताला इन आयत करीमा में उन रात जो जिक्र करना फरमायो जेकी 15 शोबान वारी रात रब तो फरमाए इन महीने जी निस्बत मुझे आमना जे लाल साए या रात जी निस्बत वरी इन महीने साए
अल्लाह ताला तो फरमाए 1000 महीनन खा या रात 1000 महीनन खा भी भलिया या जेकी रात 15 शोबान वारी रात इन रब करीम मुस्तफा जे महीने जे निस्बत जे करे 1000 महीनन जो रातियों एक पासे मुस्तफा जे महीने वारे महीने जी एक रात एक पासे ॾाढा त रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब दे मुंहिंजा मौला जेको रड़ करे सुभान अल्लाह चवे इनके 15 शोबान वारी रात जागण नसीब फरमा जा सुभान अल्लाह। मुझे दिलबर नबी फरमायो या रात उहा करम वारी रात जो रब जे रहमत जा जलवा जमीन ते लही ईंदान रब फरमाइंदो मलाइको ऐलान कयो आए को मां रब खां घुरण वारो आए को मां रब खां पंहिंजे रिज़्क रोज़ी घुरण वारो वल्लाहु खैरुर राज़िकीन मुझो रब भले रिज़्क देण वारो आ रब फरमाइंदो मलाइको ऐलान कयो आहे कोई मां रब खां घुरण वारो मां रब जी ज़ात जे रहमत जा जलवा जोश में जेको घुरे त मां रब अता कयां पो जेको इन रात में रब खां घुरंदो आ सो रब अता फरमाइंदो आ बेचारी सादड़ा वरी अबा केड़ी राजे फटाकन वारी वड़े वाचरी अदा फटाकन में बाए आए या न या रात आए बाए का बजण जी जोरी तू बाए में हथ विझ त बाए मिले दुआ करता रब करीम दुनिया ही आखिरत जी बाए का बचाए ॾाढे आमीन छो नथो चवे मुंहिंजा मौला जेको आमीन चवे तो उन जी आमीन क़बूल कजा ॾाढे अड़ करे आमीन चओ या रात वडे अज़मत वारी रात बरकत वारी रात ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ सजी गाल निस्बत जी आ ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ ओ जे करे आमना जो लाल न मिले हा ये अज़मत वारियूं रातियूं भी कोन मिलन हा रब करीम तने फरमायो लौला कलमा खलक़तुल अफ़लाक वल अर्दीन ओ महबूब जे करे तोखे पैदा न कया ज़मीनू आसमान पखी पिरंदा कुछ भी पैदा न कया मां रब पूरी कायनात खलकियात आमना जे लाल जे सदके में खलके छड़िया ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो ओ निस्बत वारे जो दर्जो बुलंद थींदो आ जी हज़रत इमाम गिज़ाली पंहिंजे किताब में निस्बत जूं ॻाल्हियूं थो करे पाण फरमाइनि था हेॾे तवजो कर हज़रत इमाम गिज़ाली थो फरमाए ओ जे मच्छीअ जे पेट में हज़रत यूनुस अलैहिस्सलाम रहो उन जी निस्बत मच्छीअ जी हज़रत यूनुस अलैहिस्सलाम सां थी वई अल्लाह ताला उन मच्छीअ के भी जन्नत अता फरमाइंदो और मच्छी भी जन्नत में वेंदी ओ जे खच्चर ते मुंहिंजो दिल पर नबी सवारी कई आ वो खच्चर भी जन्नत में वेंदो अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवानो ओ मुझे महबूब जा परवानो जे सवारी जे दुलदुल ते हज़रत मुर्शिद मौला अली चढ़ियो आ ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह जो भैया मथे जोरदार नारो जे दुलदुल ते मौला अली सवारी कई आ रब करीम उनके भी जन्नत अता फरमाइंदो लाउड वाला थोड़ो इनके आवाज साफ करे अल्लाह दे तोके यार रिज़्क रोज़ी में बरकत दींदी अज सैयदन जे दर ते त कंजू साहब न कर कोन फाटंदो दस्तगीर जे सदके तो अज वधाए सा आवाज ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह जो ओ मुझे प्रिय जा परवानो हज़रत इमाम गिज़ाली तो फरमाए ओ हज़रत मौला अली जी अल सवारी जेकी दुलदुल वो भी जन्नत में वींदो हज़रत मुझा प्यारा दोस्तों सुलेमान अलैहिस्सलाम जो खत जेको
हुदूद पकी बीबी बल्कि सांदे खणी वियो रब करीम उनके भी जन्नत अता फरमाइंदो ओ केवल जेकी हजरत सुलेमान अलैहिस्सलाम सां जे कलाम कयो उहा भी जन्नत में वेंदी सुभान अल्लाह ॾाढा दरड़ करे सुभान अल्लाह जाओ ओ मुझे प्रिय जा परवानो कुर्बान वञा जेको असहाबे काफ वारन जे पोयां कारो कुत्तो लॻो अल्लाह ताला उनखे भी जन्नत अता फरमाइंदो पो बुधा जे जी निस्बत न अल्लाह जे प्यारन नबियन साथी वलियन साथी रब उनन के जन्नत दई सके तो असा त पांजे नबी ते कलमो पढ़ियो आ तो असा त जिंदगी मुस्तफा जे इश्क में गुजारे छड़ी असा जो अकीदो आ जे जो अकीदो जे न लफ्जन ते सुभान अल्लाह जे जा असा जो अकीदो आ जे दिल में नबी जो सजो प्यारा त रब उनके भी जन्नत जो मालिक बनाए छड़ीदा नारो भेज तांजे नारे तो भी सदको वंदे ये ना भैया तुम जोरदार नारे इश्क जो नारो अन्या को बियो आयो अलाए मजबूरी में ता हणो अलाए असा जे चवण इया न इन इश्क में नारो हणो त दस्तगीर जी नजर असा जे मथा थी रही आ अज मुर्शिद मौला अली जी भी नजर थी रही आ त मदीने पाक का मुझे महबूब मदीने वाले साईं जी नजर थी रही आ इन इश्क में सीने जो जोर लगाए भेज दस्तगीर जो भाई भैया त मथे करे मुझा मौला जो को रड़ करे नारो बुधाए जल्दी मदीने जी हाजिरी उनके शायर नजफ की हाजिरी नसीब उनके बगदाद की हाजिरी नसीब फरमा उनके महबूब मदीने वाले ताजदार जे दर की हाजिरी कुर्बान मुझे मुस्तफा जे मकाम ता मुल्ला 24 कलाक इन फिक्र में त नबी जो शान किए घटजे पान मिटजी विया आहिनि उन्हनि जा पंहिंजा चेहरा मिटजी विया आहिनि पर वरफअना लक ज़िक्रक अल्लाह ताला मुस्तफा जे शान के ॾींहों ॾींहों बुलंद पियो करे ॾींहों ॾींहुं आशिक वधन पिया ॾींहों ॾींहुं मुंहिंजे महबूब जा परवाना वधन पिया मुझे मुस्तफा जो शान घट कोने ॾींहों ॾींहुं प्यारा दोस्त मुस्तफा जो शान वधा अदा इया आए या न जे मुस्तफा सा प्यार कयो उन जो बिन जान में बेड़ो ही पार ॾाढा रड़ करे हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब कुर्बान वञा मुझे प्रिय जे इश्क ता ॾाढा सुभान अल्लाह चो त मां अर्ज़ कयां पोयां त कसम खणी त कोन ॻाल्हाईंदासीं सुभान अल्लाह सुभान हाथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो बतायो फकीर बुधो त बतायो ये पहिरियों हुयो गैर मुस्लिम पो हजरत अल्लाह जो कामिल वली हजरत गौस बहावल हक मुल्तानी वो गौस बहावल हक मुल्तानिया पूरे सिंध जा बुजुर्गन जी मुरीदी हिक पासे कर उन जवान जी अञा घणी आ ॾाढा तड़ करे सुभान अल्लाह जाओ साईं अचन पिया वतायो फकीर छोला पियो विकणे छा पियो करे छोला पियो विकणे साईं फरमायो ओ फकीर इन जमायत में छोला विरा चीजें पैसा केर दीदो छोला तो विरा पैसा केर दीदो साईं फरमायो मां दीदो साईं मां दीदो साईं विराए छोला विरा जीविया आयो पैसन वठण जे लाइ सोना पैसा दियो अल्लाह जे कामिल वली थोड़ा आवाज दे पैसा पांजे गीदे मां कढी करे वताए फकीर जे हथ में दिना फकीर जो हथ अल्लाह जे कामिल जे हथ सां मिलंदो वयो ज़बान ते कलमा तैयबा ईंदो वयो ला
मुहम्मदुर रसूल कलमो पढ़ी मुसलमान थी ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह जो वॾियूं आहे फ़कीर पर वॾियूं करामतूं अथसि हिकिड़े ॾींहुं दरिया पियो किरास करे खलीफ़ो गॾु हुयुसि खलीफ़े खे चयईं मां तो कयां अल्लाह अल्लाह तू कर वतायो वतायो पोइ तरी हलंदासीं जॾहिं जो दरिया किरास करण लॻा पाणीअ में लथा वतायो तो चए अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह खलीफ़ो तो चए वतायो वतायो जॾहिं जो विच दरिया ते आया त खलीफ़े खे ख्याल आयो वतायो अल्लाह अल्लाह तू करे मां वतायो छो कयां तो उन फ़कीर खलीफ़े भी कयो अल्लाह अल्लाह अञा ईअं कई त हेठो गोपाटो आयुसि पाणीअ में गोपाटो ॿार चयो ओ वतू सुभान अल्लाह ओ वताया वताए ॾिसी पातो वताए तई कोने वरी अल्लाह तई पहुची वियो सुभान अल्लाह ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ उहो वतायो फ़कीर फोत थी वियो हुन कलमो पढ़ियो मुसलमान गॾु थी विया ॿ तकरीरूं कया त बि मुंहिंजो आवाज़ कोन वेझी आहे तुंहिंजो लाउड आवाज़ विहारे छॾियो ॿी बाइक ॾे ॿी ॾिसूं त आहे त आलू जी अक हिकु जहिड़ी ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह चओ इहा ॾाढा रड़ करे भेजे रदी रदी हथ मथे करे भेज दस्तगीर जो नारो चओ फोत थी वियो वॾे दड़े ते चढ़ी वियो हेॾो मुसलमाननि जो घर आहे हेॾो ॻोठ आहे हेॾो वाणियुनि जो ॻोठ जे ॻोठ में चए वारो ॾे वारो मां मरां थो वताए फ़कीर दाऊं मां मरां थो वारो कयो मुंहिंजे कफन दफन जो बंदोबस्त कजो हेॾो गैर मुस्लिम भी कठे थी विया हाणे कुझु न कुझु सुर में आयो अथई होॾो मुसलमान भी कठे थी विया मुसलमान चवण लॻा असां हिन खे दफन कंदासीं हो चवण लॻा पालियोसीं असां ओ ॼमियो असांजे घर में असां हिन खे बाहि ॾेई साड़ींदासीं मुसलमान पाण में ऐं वाणिया पाण में विड़ी पिया वेड़ा जो हे कपिड़ो पाए हे मरी वियो वीचारो हाणे मुअल उहो बतायो कपड़ो मुंह तां हटाए उथी वेही रहियो त अदा तां विड़ो न असां मरण तो ही हथ खयो आहे लगे तो तव्हां भी सुभान अल्लाह करण सां हथ खणी विया न खयो तो हथ मथे करे भेज दस्तगीर जो नाम रड़ करे त भेज दस्तगीर जो अल्लाह अवां जे इश्क के सलामत रखे अर्ज़ पियो कयां मदीने जो शहर यहूदिया जो पुट्रा जे जो प्यार मुझे महबूब मदीने वारे ताजदार सा थी वियो आ तुंहिंजे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा ॾाढा जो सुभान अल्लाह तू आदम खां भी आए अवल हिते आए थींदे खत्म रुसल पैदा कोन कयो रब तुंहिंजे मिसल कोई आलम में इंसान नबी तुंहिंजे शान मथा ॾाढा सुभान अल्लाह जो तमार कयां ओ न यहूदीअ जे पुट जो प्यार मुझे महबूब रसूलुल्लाह साहिब मुझो मुस्तफा मस्जिद नबवीअ में तकरीर कंदो आ हे पंहिंजे माइटनि जे खौफ खां मस्जिद में न अची सघंदो आ पिरीअ जे कचहरीअ में कोन ईंदो आ
बाक़ी मस्जिद नबवी जे दरन खां अची करे मुझे मुस्तफा जे चेहरे ते नजर पंदी आ तो उन आशिक जी रग रग पिरिय जे इश्क में ठरी पवंदी आ। ओ मुझे पिरिय सां प्यार वधंदो वयो एतरे कदर जो प्यार वधंदे वधंदे पिरिय जे इश्क में बीमार थी पियो आ बीमार थी पियो। हुनन हकीमन ने खणी खणी थकजी पिया पर हुन जो इलाज न पियो थे। अदा जेको मदीने वारे जो आशिक आ त हुन जो इलाज भी मुस्तफा जे कदमन में थींदो आ। तॾहिं आशिक फरमायो छो त हर हर हकीम दे मूंखे खणो चाक थींदुसि मदीनो घुमाए अचो मुंहिंजे दर्दन जी हदवा खाना मुंहिंजे दर्दन जी हदवा काना मुखे मदनिया जिदर ते पुजाए अचो मुंहिंजे दर्दन जी हदवा काना मुखे मदनिया जिदर ते पुजाए अचो। ॾाढे हरड़ करे सुभान अल्लाह जो दिमाग़ ते शेर कया हिन पासे वारा त कसम खणी आहिनि त कोन ॻाल्हाईंदासीं। हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब हिन पासे वारा सभई हथ मथे खणी भेज दस्तगीर जो नालो अञा अञा थोरी इश्क वारी रार कर त बेड़ो करे मूंखे उम्मीद अल्लाह हमें आ घणी मदीने दे वेंदुसि कंदो रब धणी जे के हिन माल माण्हू हमदीने दे वञण जे के हिन माल माण्हू हमदीने दे वञण। हे लफ्ज़ ॿुधी जेकॾहिं तुझी भी दिल चाहे थी तो करम ते हे लफ्ज़ बुधी रड़ करे सुभान अल्लाह कजा तुझो भी लिस्ट में महबूब नालो लिखराए छॾींदो। हे लफ्ज़ बुधी करे जे के हिन माल माण्हू हमदीने दे वञण तन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचां। हथ मथे करे सुभान अल्लाह जो जवाब रड़ कर सुभान अल्लाह जो जवाब दे तपरी जे दर ते हाज़िरी जो करम थी वने रड़ करे भेज दस्तगीर जे के हिन माल माण्हू हमदीने दे वञण तन सां मुंहिंजो बि नालो लिखाए अचो। ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह जो तुंहिंजी शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथा अर्ज़ पियो कयां ओ यहूदी जो पुट प्रिय जे इश्क में बीमार थी पियो हकीम दंग करे छड़ियो शफा न पी मिले ओ हकीम दंग करे छड़ियो ओ मुझा पेरा दोस्त खुश न थियो हैरानगी में जीविया ॾींहों ॾींहुं कमज़ोर थींदो थो वञे तां ते उन खट वरती वञी न उफ़्ज़ा चोरे पियो सघे ओ मरण जूं घड़ियूं करीब अची वयूं बाबू बच्चे जे करीब आयो आ बच्चा तुझी जिंदगी में का ख्वाहिश पूरी न करे सघियो आहियां लगे तो तुझियूं आखिरियूं घड़ियूं अची वयूं बच्चा
हिक आखिरी ख्वाहिश अथई त तुंहिंजी पूरी कयां। उन जे अखियुनि मां पाणी वही आयो, चवे थो बाबा मां फरमाइश कयां मुंहिंजी पूरी कंदे। हा बच्चा चओ हिन महिल पूरी न कंदुसि त कॾहिं कंदुसि। ओ बाबा सॼी ज़िंदगी मां तोखां ॻाल्हि लिकाई, ओ बाबा सॼी उमिरि मां तोखे ॻाल्हि कोन कई। मूंखे का दुनिया जी बीमारी कोने, मूंखे बीमारी आ त आमना जे लाल जे इश्क वारी बीमारी आ। ओ बाबा मुझी आखिरी ख्वाहिश इहा है, इहा ख्वाहिश आ त मुझे महबूब रसूलुल्लाह आमना जे लाल के हेॾे वठी आ। मां हलण जहिड़ो कोन्या, दिल जी आखिरी ख्वाहिश इहा है हिन गुनहगार अखियुनि सां मुस्तफ़ा जो आखिरी दीदार कयां, पोइ भले दम निकिरी वञे। ओ यहूदी हो ॿुधई वार वार सड़ी वियो त छा थो चवे मुंहिंजो पुटु। वरी दिल में ख्याल आयो बच्चो मरण जे आलम में आ। हिन महिल इन नफ़रत के छॾ, जेको पुटु चवे थो ईअं कर। अल्लाह अकबर। मुंहिंजे महबूब जा परवानो प्रिय वटि हुन जो बाबो हली आयो, अची अर्ज़ कई सुणा मां यहूदी आहियां, हैरानगी में साह बि आया। हे त असांजा रस्ता रोकींदो हो, हे कीअं असां वटि आयो आहे। चवण लॻो महबूब सां मिलणो आहे। जॾहिं पिरी मिलिया अखियुनि मां पाणी वही आयो। सोना मुंहिंजो पुटु आहे जंहिंजो प्यार अवां सां हो, ओ मरण जे घड़नि में आ। चवे थो मुंहिंजी आखिरी ख्वाहिश आहे मुंहिंजे दिलबर नबीअ खे वठी अचो त मां दीदार कयां, पोइ भले दम निकिरी वञे। अल्लाह अकबर। मुंहिंजे प्रिय फरमायो ओ साहिबियो हलो त मां पंहिंजे नंढड़े गुलाम खे दीदार कराए अचां। ॾाढा दरड़ करे सुभान अल्लाह जो जवाब। ओ मुंहिंजे प्रिय जा परवानो मुंहिंजे महबूब साहिबनि खे वठी करे मुंहिंजा रहमत वारा नबी रवाना थिया। ओ मुंहिंजो दिलबर नबी जॾहिं उन जे घर में अंदर दाख़िल थियो आहे, उन जी नज़र मुंहिंजे मुस्तफ़ा जे चेहरे ते पई आहे। अखियुनि मां पाणी वही आयो। उहो चवण लॻो जंहिंजे लाइ साल सिखां पियो उहो पिरी मुंहिंजे घर में आयो आहे। कहिड़ी न खुश नसीबी आहे। अॼु जेकॾहिं मूंखे जंगुल में ताक़त हुजे आ त दरवाज़े ते बीह करे इन मुस्तफ़ा जो मां इस्तक़बाल कयां हा, इन मदीने वारे ताजदार जो इस्तक़बाल कयां हा। अगर मुंहिंजे बाहुनि में इहा ताक़त हुजे आ त बाहूं ॿधी दरबान थी करे दर ते इन नबीअ जो इस्तक़बाल कयां हा। अॼु मुंहिंजे जिस्म में का ताक़त न आहे। अजी जे कार मूं सारी दे सुपरी पेरे धरिया पिंबड़ियूं हंद विछाया वार साजन सब जमार आऊं गोली थी त गुज़ारिया। ओ मुझे प्रिय जा परवानो जॾहिं यतीमन जो यार मथा आयो, वाह जो हुन जा नसीब थिया जो आखिरी घड़ियुनि में मुंहिंजे मुस्तफ़ा दीदार करायो आ। जॾहिं आमना जो लाल आयो त मुंहिंजे प्रिय ॾिसी करे फरमायो ओ बच्चा अॼु कलमो पढ़ त मां महबूब तोखे जन्नत जी टिकेट वठी ॾियां। वो अर्ज़ थो करे मुंहिंजा प्री ओ मुझा रहमत वारा नबी मान नमाज पढ़िया न ज़कात दिनिया न हज कयो आ। जन्नत मुखे मिलंदी त मुंहिंजो पिरी तो फरमाए ओ मुझा गुलाम मां जन्नत जो मालिक जो मदीने वारो साईं वेठो आया। ओ कलमो पढ़ तुंहिंजो कमा जन्नत वठी ॾियण मां आमना जे लाल मदीने वारे ताजदार जो कमा। नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहदीर, नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर, तुझो पीर मुझो पीर। भैया तवज्जो करजो। मुझे नबी फरमायो
कलमो पढ़ो न कलमो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह ज़बान ते कलमा तैयबा है शान वड़ई तो सुभान अल्लाह कजा मनाई न घड़न जे अंदर तो असा जे मथा भी करम थी पवे ओ ज़बान ते कलमा तैयबा है सामो मुस्तफा जे चेहरे जो दीदार आशिक जो दम परवाज थी वियो दम परवाज थी वियो उन जो बाबो मुझे प्रिय जे कदमन ते किरी पियो सोना मुझे बच्चे जी जिगर जे टुकड़े जी जुदाई थी वैया पर इन कलमो अवां ते पढ़ियो या अमानत तवां जी आ खणाए वञो ओ महबूब गुस्ल भी जारायो कफन भी पारायो जनाजो भी पढ़ायो दफनायो अवां जी अमानत खणी वञो मुझे दिलबर नबी फरमायो ओ गुलामो जनाजो खणो गुलाम जनाजो खयो वाह जो न गुलाम जा भाग था जंहिंजो कुल्हे कांदी आमना जो लाल बणियो ओ न जा भाग भला जंहिंजो जनाजो मदीने जे गलिन में खजे ओ जंहिंजो कुल्हे कांदी आमना जो लाल थे इन मंजर के दिसी करे अल्लाह अकबर मुझे प्रिय जा परवाना ओ मदीने जे गलड़न में एतरा त आशिक गड थिया मदीने जे घिटन में पैर पाण जी जगह कोने मुझे दिलबर नबी फरमायो मुझे गुलाम जे जनाजे जे ला आसमानन का अल्लाह जा फरिश्ता भी जमीन ते लही आया है मुझे शान मथा कुर्बान नबी घर बार बचा जिंद जान नबी तुझे शान मथा मेराज तोखे जिस्मानी थियो सारो सैर तोखे सुबहानी थियो सारो देह तो दाम कुर्बानी थियो दिसी मलक थया मस्तान नबी तुझे शान मथा ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह ओ कुर्बान आमना जे लाल जे मकाम ता ओ अदा जे जी निस्बत मदीने वारे ताजदार सा थी वने आदमा तो के मुर्शिद मौला अली जी निस्बत बुधाया त मुझे प्रिय सा केडी ने निस्बत केडो त प्यार सुने अली जो इन मेराज जे महीने के भी मुझे मुर्शिद मौला अली जी विलादत जी निस्बत भी नसीब थकेल सुभान अल्लाह कई न त सुने अली जो शान बुधाया ही थकेल सुभान अल्लाह ते थोड़ी बुधाई दो ॾाढा रड़ करे तो सुभान अल्लाह चओ हथ मथे करी भेज दस्तगीर जो नारो चओ मुझे मुस्तफा फरमाए तो सुनो अली मोमिन आई मुनाफिक जी पहचान हाने सुभान अल्लाह मां खबर पौधी त कंहिंजी दिल ठरी आ हथ मथे करी सुभान अल्लाह चओ सुने अली जे नाले खण साईं मोमिन मुनाफिक पथरो मोमिन जो चेहरो गुलाब जे गुल वांगुर टिड़ी पवंदो आ बाकी मुनाफिक जो कुमाट जी वेंदो आ सुकल वांगण वांगुर ॾाढा ॾाढा त चओ न हे उहो अलिया अम्मा जी जल जे पेट मुबारक में आ मुंहिंजो दिलबर नबी अची वञे आ अमल जे पेट मुबारक में चुरपुर शुरू कंदो आ मां उथी भी इस्तक़बाल कर मुंहिंजो नबियुनि जो सरदार अची वियो आ
सुनो अली अम्मा के इस्तकबाल करे मुस्तफा जो उथारे बियारे पर जने सुने अली जी विलादत थी अल्लाह जो काबो वरी अली जो इस्तकबाल पियो करे ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ एड़ो मकाम दुनिया जे अंदर के जो कोने जड़ो मुझे मुर्शिद मौला अली जो अरे केंजी विलादत किथे थे केंजी किथे थे ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ मुर्शिद मौला अली जी विलादत अल्लाह जे काबे जे अंदर वाह सुना अली शान त ॾिसो पूरी कायनात जे मस्जिदुनि जो रुख अल्लाह जे काबे ॾे सकरत जे मस्जिदुनि जो रुख अल्लाह जे काबे ॾे नवाब शाह जे मस्जिदुनि जो रुख अल्लाह जे काबे ॾे हैदराबाद जे मस्जिदुनि जो रुख अल्लाह जे काबे ॾे पर पूरी कायनात जो रुख अल्लाह जे काबे ॾे अल्लाह जे काबे जो रुख मुर्शिद मौला अली ॾे आहे नारे तकबीर नारे रिसालत नारा हैदरी तुझो पीर मुझो पीर बैत मते जोरदार नारो भेज दस्तगीर इश्क वारो नारो त ॾाढा भेज दस्तगीर जो नारो जंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब फरमायो या अली अंता की फिद दुनिया वल आखिरत ओ सुनाली मां महबूब मदीने वारो ताजदार तो अली जो भाव आया दुनिया में त भाव आया पर मां नबी तो अली जो आखिरत में भी भाव आया ॾाढा तरण करे सुभान अल्लाह जो असांजो अकीदो आ जेको अली खां परे आ उहो नबी जे दर ते कॾहिं भी नथो पुजी सके जे कॾहिं मुंहिंजे मुस्तफा ताईं वञणो आ त महबूब फरमायो मां इल्म जो शहर आया उन जो दरवाजो वाह मुर्शिद वाह सुभान दरवाजो दरवाजो वो जेको अली खां फिरल आ त दरवाजो ई बंदा वो नबी ताईं कीअं पहुचे ओ प्रिय जा परवाना जंहिंजे सीने में नबी जो प्यार आ वरी अली जो प्यार आ त समझो उन जे लाइ खीर में खंडो आ ओ मुझे महबूब सुने अली एक दफे फरमायो जेको प्रिय सां एक दफो मिलियो जण मां मौला अली सां ब दफा उन जी मुलाकात थी या खबर पई मुझे मुस्तफा के महबूबन घुराया अली हे छा थो चवे त जेको नबी सां मिलियो हिकड़ो दफो वो मां अली सां ब दफा छा थो चवे अली थो चवे सुना महबूब इहो मां त नथो चवां इहो त तो फरमायो आ ओ प्री तव्हां फरमायो मां इल्म जो शहर आया अली उन जो दरवाजो आ पो जेको प्री अवां सां मिलण ईंदो त दरवाजे मां किरास थींदो अवां सां मुलाकात करे वरी मोटंदो वरी भी दरवाजे मां किरास कंदो महबूबा अवां सां हिक दफो मुलाकात मां अली सां ब दफा मुलाकात ॾाढा अरण करे सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह मां मालूम थियो त अली जे सुञाणप जे लाइ ॿई अखियूं हुजनि ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ न ॿई अखियूं हे ॿियूं जेके अखियूं आहिनि ॿियूं हुजनि दिलि वारियूं अखियूं जे इन्हनि ॿिन्हिनि अखियुनि सां मुर्शिद मौला अलीअ खे सुञातो उन यकीनन मुंहिंजे रसूलुल्लाह खे सुञातो सुभान अल्लाह ॾाढा तरण करे सुभान अल्लाह चओ जे तोखे विलायत चलो सुभान अल्लाह पासा वठी छॾिया तारे लाउड सैयद जे दरबार ते बजल ॿिया तो ज्यादा भणी जाई है लाउड ॾाढा तरह करे सुभान अल्लाह जे तोखे विलायत वठनी त वठ दरवाज़ो है दरजो दिल ठराई थी हथ मथे करे सुभान अल्लाह चओ न हथ मथे करे भेज दस्तगीर जो नाम जे तोखे विलायत वठ
वठणी त वठ दरवाज़ो है दरजो और जंहिंजो लक़ब असदुल्लाह मिलंदई जन्नत थी पो है दरजो दिल चवे तक भी शेर ॿुधायां नंगर जो आसरो आहे न नंगर गंज घबरायो न दस्तगीर जे बचन वटि कहिड़ी नंगर जी खोटी आहे अञा आसरो मिलियो अञा बि नारो नथो लॻे छा दस्तगीर जे यारीअ जो नंगर महबूब जे बचन वटि दर ते इहो शफ़ा जो नंगर आहे उहो नंगर बि उहो खाईंदो आहे जेके इहे पाण खाराइनि मुनकर खे त अचण ई कोन ॾींदा नंगर त परे जी ॻाल्हि आहे जो नंगर पाक आहे पाक नंगर खे पाक दिल वारा खाईंदा रड़ करे भेज दस्तगीर जो ओ जंहिंजी काबे में थी विलादत जंहिंजी मस्जिद में थी शहादत जिंजो चेहरो ॾिसण बि इबादत मां छो न थिया संग दर इन जे दर जो ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह जो जवाब ॾे वदा मुंहिंजा रबर लजपाल बाबा सही मुर्शिद मोहम्मद आशिक अली शाह जीलानी फरमाईंदा बा महबूब खे राज़ी करणो आहे त हसन मीर हुसैन खे राज़ी कयो हसन मीर हुसैन खे राज़ी करणो आहे त सोणे दस्तगीर खे राज़ी कयो हाणे वेठा ई दस्तगीर जे बचन जे आस्थाने ते आयो ॾाढा तरड़ करे सुभान अल्लाह चओ न हसन मीर हुसैन उहे शहज़ादा आहिनि सैयद शबाब अहलिल जन्नत अल हसन वल हुसैन मुस्तफा तो फरमाए जन्नत जे नौजवाननि जा सरदार हसन मीर हुसैन आहे अदा मां तो पुछा कया त सुणे महबूब जने इहो ऐलान कयो त हसनैन करीमैन सरकार नंढड़ा हा छा नंढड़ा हा न नमाज फर्ज थिया न ज़कात फर्ज थिया न हज फर्ज थियो अग में जन्नत जा मालिक अग में जन्नत जा सरदार ॾाढा त सुभान अल्लाह जाओ तव्हांजी बि हर बैटरी चार्ज करणी थी पवे मैं न हूंदी आहे भाड़े ते भाड़ो मिले त खीर ॾे तव्हां बि चओ साईं चवे त सुभान अल्लाह जो ईअं हर कोन छो चओ इहो सुभान अल्लाह करण सां जन्नत में वण लॻंदो आहे जेको चाहे थो वण लॻे बाक़ी होर सुभान अल्लाह कई त वण में टामियूं बि कोन हूंदे उस ते बीठो हूंदे बाक़ी दिल वारी सुभान अल्लाह के अहिड़ी छांव जन्नत जी मिलंदई जो बेड़ा पार थी दिल खोले रड़ करे सुभान अल्लाह जो जवाब केड़ी गाल पी हले इमाम हसन हुसैन उहे शहजादा जेके मुझे मुस्तफा जे कुलड़न जा सवार बनिया मां तो पुछा कया जेके मुस्तफा जे कुलन जा सवार हुजन थोड़ो दिले वधाए आवाज थोड़ो आवाज जेके जेके सवारी मुस्तफा जे कुलन ते कन एकड़े दी ईद जो ॾियारो आ हसन मीर हुसैन नाने जे दरवाजे ते आया नाने वटा नाना असां के सवारी खपे असां तुंजा गुलाम के उठन ते के घोड़न ते ईद गाडे था अचन ओ नाना असां के भी सवारी उठ जी खपे त असां उन सवारी ते चढ़ी हलंदासे महबूबन फरमायो ओ हसन मीर हुसैन दुनिया वारन जूं बियूं सवारियूं हैं अज अवांजी सवारी आमना जो लाल पाण तो थे मां मदीने वारो ताजदार अवां जो
अवां जी सवारी आया हिकड़े पासे का इमाम हसन वेठो आ बे पासे का इमाम हुसैन वेठो आ मुझो दिलबर नबी महबूब हलन शुरू कयो आ यो महबूब पांजे बच्चन सा प्यार पा सिखारन तू करे पांजे बच्चन के कुलन ते खयो आ घर में पहुंचने तो थपड़ा जो बस टड़को पे पड़ी डाढ़ा तो जाओ अदा बच्चन सा कदे विढ़ंदो न कर मुझे महबूब रसूलुल्लाह फरमायो तो जे पांजे बच्चन ते खर्च कयो अल्लाह ताला उनके हज ई उम्र जो सवाब अता फरमायो डाढ़ा तरड़ करे सुभान अल्लाह जाओ जे पांजी बच्चन जी खिदमत कई उन अल्लाह जे रसूल के राजी कयो डाढ़ा रड़ करे सुभान अल्लाह जाओ मुझा महबूब भी जने हवेली ते वेंदा त ये तबियत बारानी थी वेंदी डाढ़ा तरड़ करे सुभान अल्लाह जाओ ना कुर्बान मुझे महबूब जे मकाम हसन मीर हुसैन कुलन ते सवारन महबूब रवानो थियो ते इमाम हसन दा कई ना 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 ये सवारी न खपे ओ बच्चा बाकी केड़ी सवारी ना ना बेन जू सवारियों त झूमी थी वलन असां जी चुप कयूं थी सवारी हले ओ महबूब बेन जा उठ लुडी चालन असां जो उठ सवारी त चुप कयूं थी हले मुझो महबूब हसन मीर हुसैन के राजी करण जे ला इया प्या लुडी हलन जिया उठ लोडा दीदो आ ओ हसन मीर हुसैन के राजी करण जे ला मुझो पिरी इया प्यो रांगटड़ा करे जिया उठ रांगटड़ा करे हलंदो आ ओ हसन मीर हुसैन राजी थी पवन जिया अञा ते आया त मुझे हुसैन दा कई ना 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 बेन सवारन के ओनन के मारू आना तन विझण जे ला असा छामे हथ विझो महारत आही कोन मुझे मुस्तफा पांजा जुल्फ मुबारक वठी करे हिकड़े पासे दो इमाम हसन के ॾियण फरमाया बे पासे को इमाम हुसैन के जादे इमाम हसन पियो सत दे मदीने वारो ओडे पियो वने जादे मुंजो हुसैन पियो सत दे त पिरी ओडे पियो वने वाह पिरी तुझे प्यार ता कुर्बान वजा इन मंजर के दिसी करे इन मंजर के दिसी करे साबी हैरानगी में अची विया साबी ताऊ कर लगा वाह जो सवारिया वाह जो सवारिया आमना जो लाल पी रहे वाह जो सवारिया पर दिसो त सही वाह जो मुझे कुलड़न ते सवार है नारे तकबीर नारे रिसालत नारा हैदरी तुझो पीर मुझो पीर मैयत मथे जोरदार नारो दाड़े हाथ मथे खणी भेज दस्तगीर जो नारो जो कुर्बान मुझे मुस्तफा जे नवासन जे मकाम ता यो हुसैन ओ हुसैन मुस्तफा जे पुठी ते सजदो करे त पिरी 72 दफा सुभान रब्बिल आला पढ़े होदो रब जी नमाज़ा होदो रब जो फर्ज़ा सुभान अल्लाह सुभान अल्लाह पर केड़ो भी खाने खान हुजे सरदार हुजे कदे भी उन जे ला नमाज जो कानून नथो मटजी सके नमाज जो कानून मटबो हा त मुझे रबर हुसैन जे करे मटबो हा 72 दफा मुझे महबूब सुभान रब्बिल आला पढ़ी हुसैन लथो प्रिय सिर सजदे मा खयो सजे मदीने में गाल पखड़ जी वैया तो हुसैन पाक प्रिय जे पुठी मुबारक ते सजदो दिनो अल्लाह अकबर महबूब 72 दफा सुभान रब्बिल आला पढ़िया या खबर जरे अम्मा सची खातून के पई ज़ारो कतार मारोए पई हुसैन आयो अम्मा छो थी रोए पई अम्मा के दिसी मुझो रबर हुसैन भी रोई पयो अम्मा दी जवे बचा पांजे नाने के एतरी तकलीफ दिनई जो नाने के एतरो सजदो लंबो कराई 72 दफा सुभान रब्बिल आला मुझे बाबे पढ़िया
एतरी तकलीफ़ मुझे बाबे के छोड़ नहीं त मुझो रबर हुसैन कदमन ते गिरी पियो आ। ओ अम्मा न रो न रो। ओ अम्मा जे करे नाने के तकलीफ़ ॾिनी आ त इन हिक का सुभान रब्बिल आला ते मां करबला जे मैदान में 72 खूंद करबला में कुर्बान करे ॾींदो सां। कुर्बान वञा मुझे रबर हुसैन जे लफ्ज़न ऐं शान सां जे मुझे मुस्तफा जे कुलन ते सवारी कई आ। जने मुझो रबर हुसैन मदीनो पियो छॾे इन घड़न के मंजर के सामो करे शेर ठयो। सुभान अल्लाह जो त मार सुभान अल्लाह शेर हले ना। रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तो कुलड़नि ते मूंखे घुमायो। रोई पियो हुसैन मदीने में नाने खजने मोकलायो हो। रोई पियो हुसैन मदीने में नाने खजने मोकलायो। बेदना सजाया थई नंढड़ी सकीना भी मोकलाए पई पर्दे जी रत आ तोखे तो सब्र असां के सेखारियो। रोई पियो हुसैन मदीने में नाने का जॾहिं मोकिलायो तुंहिंजो मूं ते एहसान वॾो तो कुलड़नि ते मूंखे घुमायो। रोई पियो हुसैन मदीने में नाने खजने मोकलायो। शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आ नाने जो मदीनो मूंखे मिठो आ। शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आ नाने जो मदीनो मां तो पुछा कयां तव्हां पंहिंजे वतन खां ॿिए वतन वेंदा आहियो पंहिंजे वतन जी सिक लॻंदी अथव या न? मां तव्हां खां कसम ॾेई थो पुछां कयां तो असांखे पंहिंजो वतन प्यारो आहे छा मुंहिंजे रबर हुसैन खे नाने जो मदीनो प्यारो न? शहर अबाणो सां ई छॾण ॾुखियो आ नाने जो मदीनो मूंखे मिठो आ। विलादत मूं जी हिते थी आ मूंखे नाने हथन सां पालियो। रोई पियो हुसैन मदीने में नाने खजने मोकलायो। बनूरानी सितारा आया थई उन मोहम्मद भी कुर्बान थिए। ज़ैनब अर्ज़ भी सुना हुसैन वारो करी मुझे गुलाब जा गुल करबला में कुर्बान कर त मां भी कयामत जे ॾाड़े अम्मा सजी खातून जे अॻियां नाज़ कया त मां भी झोल खाली कराई मां भी पंहिंजे बाग जा गुल कुर्बान करे। बनूरानी सितारा आया थई उन मोहम्मद भी कुर्बान थिए। साइण ज़ैनब पयलाज करे मुखीर हिन खे पियारियो। रोई पियो हुसैन मदीने
खजरे मोकलायो तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो तुंहिंजो मुंहुं ते एहसान वॾो मूंखे कुलड़नि ते तो घुमायो हो रोई पियो हुसैन मदीने